जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी स्पेशल सतपुड़ा जेके असां स्पेशली ठाहींदा आहियूं महालक्ष्मीअ ते। त इहे घर में कीअं ठाहिजनि, इहे बुरकणा ठहनि ॾिसो। अॼु मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदमि सतपुड़ा कीअं ठाहिजनि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। सभिनी खां पहिरियों खणंदासीं हिकु कटोरो, उन में विझंदासीं 2-2.5 चमचा असां खंडु, उन सां गॾु हिकु कोप इन में विझणो आहे पाणी। अगरि तव्हां बिना खंडु वारा ठाहे रहिया आहियो त असांखे खंड जो इस्तेमालु न करिणो आहे, डायरेक्टली असां नॉर्मल पाणी खणी करे अटो ॻोहींदासीं। पर मां थोरा सतपुड़ा मिठा ठाहे रही आहियां हिते, त 2.5 चमचा मां हिते खंडु विधी आहे और उन में गॾु विधो आहे हिकु कोप पाणी, जेको लॻभॻि 225 ml यानी 225 ml आहे। इनखे थोरो मिक्स कंदासीं। असांखे खंड खे खाली ॻारिणो आहे, त उनजे लाइ असां गैस ते रखंदासीं हिकु टको यानी बॉइल थी वेंदो त गैस बंदि करे छॾींदासीं। खाली असांखे खंड खे ॻारिणो आहे। सो खंड ॻरी वई आहे त गैस बंदि कंदासीं और इनखे थधो करण लाइ रखंदासीं। हाणे खणंदासीं हिकु बासण में असां मैदो, 250 ग्राम्स मां हिते मैदो खयो आहे। उन में विझंदासीं 1/4 स्पून बेकिंग पाउडर। इहो ऑप्शनल आहे, पर इन जे इस्तेमाल सां तव्हांजा सतपुड़ा ॾाढा क्रिस्प ठहंदा। हिते मां खंड जो पाणी जेको आहे थधो करण लाइ रखियो आहे। हाणे असांखे अटो ॻोहिणो आहे, पर पाणी जेको आहे थधो थियण खां पोइ ई यूज़ कजो। अगरि तव्हां खंड नथा विझो त नॉर्मल पाणी जो इस्तेमालु करे असांखे अटो ॻोहिणो आहे। त मूंखे मिठा वणंदा आहिनि त मां हिते खंड जो इस्तेमालु कयो आहे। थोरो थोरो पाणी विझी करे अटो ॻोहींदासीं। जीअं फुल्कनि जो अटो हूंदो आहे ओतिरो असांखे नरम अटो ॻोहिणो आहे। थोरो अञा पाणी विझंदमि मां हिन में, थोरो कलींदासीं इनखे। थोरो सो तेल लॻाए करे बि मां इनखे कलींदमि, जीअं इहे सॉफ्ट और लसो थिए। ॾिसो, कुझु सेकेंड कलण खां पोइ इनखे असां ढके रखंदासीं लॻभॻि 15 खां 20 मिंट। त इहो अटो जेको आहे अञा सॉफ्ट थींदो और लसो बि थी वेंदो। ॾिसो केतिरो लसो थी वियो आहे, यानी स्मूथ, और थोरो नरम बि थी वेंदो। हाणे इन मां असां खणंदासीं हिकु चाणी और उनखे असांखे वेलणो आहे। बिल्कुलु सन्हो फुल्को करे असां वेलींदासीं। थोरो सो सुको मैदो लॻाए करे बिल्कुलु इनखे सन्हो वेलणो आहे। ये सतपुड़ा जेके आहिनि 7 फुल्का पचाए करे बि ठाहे सघिबा आहिनि। सतपुड़ा यानी 7 फुल्का, उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, उहो कीअं ठाहिजे। साॻियो ई इहो ॿियो नमूनो आहे इनखे ठाहिण जो। हिकु फुल्को वेले करे चङी तरह इन में असां लॻाईंदासीं तेल। 1 खां 1.5 चमचो तेल जो इस्तेमालु करिणो आहे और उनखे चङी तरह फैलाइणो आहे। इहो तेल लॻाइणु ॾाढो ज़रूरी आहे। अगरि इहो तेल न लॻाईंदासीं असां त असांजा सतपुड़ा जेके आहिनि लेयर्स उनजा न खुलंदा। त इन करे असांखे चङी तरह इन में तेल लॻाइणो आहे। तेल लॻाइण खां पोइ असां इनखे नंढियुनि नंढियुनि पटियुनि में कटींदासीं, लॻभॻि अधु इंच जे क़रीब हुजनि। 7 फुल्कनि वारे जो मां लिंक जेको आहे डिस्क्रिप्शन बॉक्स में विधो आहे, ज़रूरु ॾिसजो। इहो 7 पटियुनि सां असां ठाहींदासीं। इन जूं 7 पटियूं खणंदासीं असां। हाणे हिकु हिकु पटी खणंदासीं और आङुरियुनि ते इन्हनि खे वेढ़णो आहे। त पहिरियों हिकु पटी खणंदासीं। पटी वेढ़ण महिल ध्यानु ॾियणो आहे असांखे, पटीअ खे घणो छिकणो बि न आहे और घणो टाइट बि न आहे ॿधणो। ईअं करे हाणे ॿी पटी खणंदासीं। ईअं करे असांखे 7 पटियूं वेढ़णियूं आहिनि। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं।
तेल लॻाइण जे करे जेॾी महिल असां हिनखे तरींदासीं त इहे जेके लेयर्स आहिनि बिल्कुलु बढ़िया सां खुलंदा। जेॾी महिल असां लास्ट पटी खणंदासीं त हुनखे असां वेड़े करे लास्ट पॉइंट जेका आहे हिनजी असां फोल्ड करे पोयां टाइट करे ॿधंदासीं, जीअं फ्राई करण महिल इहा खुले न। सो इन तरह पोयां टाइट करणी आहे। इहो असां रोल तयार थी वियो। हाणे हिन में असांजो इम्पोर्टेंट स्टेप आहे हिकिड़ो, जंहिंमें असां विझंदासीं हिन में तेल। त अधु चमचे जे क़रीब तेल खणी करे विझणो आहे और बिल्कुलु हल्के हथ सां प्रेस करिणो आहे। इन सां लेयर्स ॾाढा बढ़िया खुलंदा। और वेलण खणी बिल्कुलु हल्के हथ सां हिनखे असां वेलींदासीं। हाणे असांखे हिनखे करिणो आहे फ्राई, तरींदासीं हिनखे। तेल खे गरम कंदासीं और बिल्कुलु बाहि खे स्लो रखंदासीं। स्लो बाहि ते हिनखे तरणो आहे। पहिरियों पूरने सां असां हिनखे प्रेस कंदासीं, उन खां पोइ केवी खणंदासीं। केवीअ सां हिन में धीरे धीरे असांखे तेल विझणो आहे। तेल विझण सां इन में जेके बि लेयर्स आहिनि उहे बढ़िया सां खुलंदा। इहो असांखे कंटिन्यूअस करिणो आहे, छॾींदासीं न। सभु लेयर्स जेके आहिनि बढ़िया सां खुलंदा। हिक पासे जेॾी महिल फ्राई थी वञे लॻभॻि त असां ॿिए पासे टर्न करे वापसि ईअं ई कंदासीं जीअं ॿिए पासे बि लेयर्स सुठे सां खुलनि। त हाणे हिनखे असां पलटाईंदासीं। पलटाए करे ॿिए पासे बि असां ईअं ई तेल विझंदासीं जीअं ॿिए पासे जा बि लेयर्स जेके आहिनि बराबरि सां खुलनि। और धीमी बाहि ते रखंदासीं त उन जे करे जेके लेयर्स आहिनि अंदरि ताईं पकजंदा। न त तेज़ बाहि हूंदी त कीअं ॿाहिरि त पकजी वेंदो, पर अंदरि लेयर्स जेके आहिनि कचा रहिजी वेंदा, मैदो कचो लॻंदो। पर धीरे बाहि ते हिनखे करण सां बिल्कुलु अंदरि ताईं लेयर्स जेके आहिनि क्रिस्प थी वेंदा। सो हे सतपुड़ो असांजो लॻभॻि तयारु थी वियो आहे। थोरो सो टेढ़ो कंदासीं जीअं तेल जेको आहे निकिरी वञे। अहिड़े नमूने सभु सतपुड़ा असां फ्राई करे वठंदासीं। और फ्राई करण खां पोइ हिनखे असां थाल में गेचण ते रखंदासीं। होल्स वारी जाली हुजे, जीअं एक्स्ट्रा तेल हुजे जेको उहो निकिरी वञे। थोरी देरि रखण खां पोइ इन जे मथां असां विझंदासीं थोरा सा पिस्ता। पिस्तनि खे सन्हो सन्हो कटे करे विझणो आहे। और गॾु हिन में विझंदासीं असां गुलाब जूं सुकल पतियूं। इन सां इहे ॾिसण में बि ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। असां खंड जो इस्तेमालु कयो आहे, पर कुझु माण्हू जेके आहिनि फिका सतपुड़ा ठाहींदा आहिनि त उन में जेका खंडु आहे उहा मथां विझंदा आहिनि। पर डायरेक्टली खंडु न विझणी आहे, असांखे खंड जो पाउडर यानी खंडु पीसे करे विझणी आहे। पर असां हिते खंडु विधी आहे त ज़रूरत न आहे मथां खंड जो पाउडर विझण जी। इहे असांजा सतपुड़ा ॾिसो तयारु थी विया आहिनि। केॾा बढ़िया लेयर्स ठहिया आहिनि। ॾिसो केॾा क्रिस्पी ठहिया आहिनि। बिल्कुलु अंदरि ताईं लास्ट लेयर ताईं इहे क्रिस्प आहिनि। सतपुड़ा ठाहिण खां पोइ असां हिननि खे थधो करे हिकु हिकु पॉलीथिन में बंदि करे रखंदासीं और एयर टाइट जार में रखंदासीं। इहे काफ़ी टाइम ताईं हलंदा आहिनि। इहे असांजा बढ़िया सां सतपुड़ा रेडी आहिनि। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहे महालक्ष्मी स्पेशल सतपुड़ा कीअं लॻा। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।